उम्मीद त तव्हां ख़ुशि हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। अॼु मुख़्तियार अली शीदी जो एल्बम आहे 18, वॉल्यूम नंबर 24 35। एल्बम जो टाइटल आहे गुज़ारिश, मतिलबु कंहिं यार खे गुज़ारिश थी कजे। एल्बम 2002 में रिलीज़ आहे। एल्बम तमामु सुठो आहे, बहितरीनु आहे। हर भेरे मूंखे ईअं ई ॿुधाईंदो आहियां त एल्बम बहितरीनु आहे, सुठो आहे। पर चंद गाननि जे करे ई मतिलबु एल्बम हलणु शुरू थींदो आहे मार्केट में। मतिलबु कोई बि हिकिड़ो अधु गीत सुठो हूंदो आहे त उन जे करे ई एल्बम चाह सां दिलि सां वठंदा आहिनि माण्हू। अॼुकल्ह त यूट्यूब जो दौरु आहे त हर शइ मिली थी वञे ऑडियो में। हूअं टेप में केॾो माना ॾुखियो कमु हूंदो हो हिकिड़े गीत खे ॿुधण लाइ या ॿिनि गीतनि खे या सॼी कैसेट ॿुधण लाइ। केॾो ज़रियो हुयो टेप वारो। बहरहाल काफ़ी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। हिन एल्बम जा सुठा गीत आहिनि, अव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरियों दोस्तनि जा कमेंट्स शामिलु कयूं, उन खां बाद अव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरियों कमेंट्स आहे वहीद भाउ जो। वहीद भाउ लिखियो आहे VIP वीडियो, खोड़ सारियूं दिलूं, वॾी महिरबानी वहीद भाउ। उन खां पोइ ॿिया दोस्त बि आहिनि। उन खां पोइ आहे M प्रोडक्शन वारो भाउ लिखियो आहे ग्रेट एल्बम 16। वहीद भाउ लिखियो आहे वेरी नाइस पिक्चर, खोड़ सारियूं दिलूं, वॾी महिरबानी वहीद। उन खां पोइ सैयद आसिफ अली शाह भाउ लिखियो आहे मेरा फेवरेट एल्बम है हकीम भाई। ऐं हुन खां पोइ सिराज अहमद लाशारी भाउ लिखियो आहे वेरी नाइस, वॾी महिरबानी, लख कुर्ब, लख लाइक। ऐं उन खां पोइ वहीद भाउ लिखियो आहे सॉन्ग नंबर 2 फेवरेट। अली मोहम्मद महेसर भाउ दिलूं मोकिलियो, वॾी महिरबानी। उन खां पोइ अव्हांखे हाणे ॿुधाईंदासीं त हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि। सभ खां पहिरियां तव्हांखे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां कोई बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में अव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि, कहिड़े साल में एल्बम आयो आहे। ठीकु आहे दोस्तों, ऐं हाणे हलंदासीं हिन पहिरें गीत ॾे। हबीबुल्लाह खोसे जो गीत आहे उहो ज़माने जो अजायो बहानो आहे। हुन खां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे। गीत जा बोल तमामु सुठा आहिनि। यारी रखूं यारी रखूं। हुन खां पोइ आहे अब्दुल हमीद जो गीत आहे। गीत तमामु सुठो आहे, तमामु बहितरीनु आहे। रुठा आहियूं परची पवंदासीं, तमामु बहितरीनु गीत आहे। उन खां पोइ सागर शाह जी शाइरी आहे। गीत जा बोल आहिनि वञा थो पर तुंहिंजी यादि ईंदी। उन खां पोइ आहे अताउल्ला आरिजो जो कलाम आहे, तमामु सुठो गीत आहे। गीत जा बोल आहिनि रुखी सुखी खाईंदासीं, मतिलबु ग़रीबी गीत आहे, तमामु सुठो आहे। उन खां पोइ गुलशन बुर्ड़े जो गीत आहे। गीत जा बोल आहिनि देश छॾियो परदेस। उन खां पोइ आहे आजिज़ जो गीत आहे अञा माण्हू पिया आहिनि सुहिणा। उन खां पोइ ॿियो मीर मोहम्मद अब्बासी जो गीत आहे सोहणनि जा टोला बाज़ार में, तमामु बहितरीनु गीत आहे, इश्किया गीत आहे। ऐं उन खां पोइ ॿियो गीत आहे ख़ुशि हुजी यार सदा। आख़िरी गीत आहे सागर शाह जो। गीत जा बोल लिखिया अथई गुज़ारिश कई से सोहणनि खे, सोहणा नथा मञनि। ऐं दोस्तों एल्बम कंप्लीट थी चुको आहे। अव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु कंदा ऐं दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कंदा। ऐं हिकिड़ी ज़रूरी ॻाल्हि आहे त हाणे तव्हांखे ॿियो कहिड़ो फ़नकार खपे यूट्यूब ते त उहो ऐं उन जी मालूमात रखूं, उन जा गीत ॿुधायूं, कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाईंदा। वधीक ॾिसण लाइ असांजो चैनल सिंधी झनकार सब्सक्राइब ज़रूरु कंदा।